काथे सोने जी चेन त न किन कंदो था ॾाढो 3-4 ॾींहं रुलियासीं हिन गिफ्ट जी करे त अहिड़ी का गिफ्ट हैप्पी बर्थडे टू अस्सलाम वालेकुम दोस्तों मां पंहिंजो दोस्त कामरान लियाबड़ो सईद अहमद चनो साहब जीअं त अॼु असांजे प्यारे दोस्त जी बर्थडे आहे ऐं असां गिफ्ट वरिती आहे पर उनखे ख़बर न आहे अचो त हुन सां गॾिजी प्रैंक था कयूं ऐं वीडियो इंजॉय था कयूं अचो असां सां गॾु अस्सलाम वालेकुम। ओ सईद वालेकुम सईद काला कुछ आयो खैरा तबीयत सही है। ओ सईद अस्सलाम वालेकुम अनवर अली साहब कुछ तबीयत ठीक है। अनवर भाई मुबारक हुजेव। मुबारक हुजेव मुबारक हुई तां जे लाइ आंदासीं असां ख़ास तव्हांजे करे गिफ्ट आंदी हुअसीं पर शर्त इहो आहे असांजे साम्हूं खोलणी पवंदव। असांखे ख़बर कोन हुई महिरबानी मूंखे ख़बर न इन्हनि ॿुधायो महिरबानी हिननि जी यादि करायो तव्हांखे हींअर असांखे फॉर्मूले जो ॿुधायो बि न आहे यार शर्त इहो आहे असांखे ॾाढो खोलणो पवंदव। हाणे इहो गिफ्ट आयो था दरअसल असां साम्हूं खोलियो त असां वधीक ख़ुशी थींदी। मानी कम था पहिरां गिफ्ट खोलियो पहिरियों तव्हां गिफ्ट खोलियो मानी दिखाए केक पचे थो केक बि अचे थो केक ठीक करो ॿुधायो तव्हां सवेर त मां केक थो घुरायां वाकई केक बि अचे थो केक बि अचे थो छा थो थिए मज़ो अची वेंदो खोलींदो असांजे दोस्त खे गिफ्ट पसंदि आई। असां ॾाढो 3-4 ॾींहं रुलियासीं हिन गिफ्ट जी करे त अहिड़ी का गिफ्ट हुजे जेकी असां दोस्त राज़ी थी सघे। प्यारो दोस्त ख़ासि तव्हांजे करे आंदी वाकई में सर को देर छा की खोली वठो न सर ये सरप्राइज असांजी पंहिंजे हथनि में वाकई में अरे रात में पर देर खोली रात में अरे बिल्कुल से तव्हांखे पसंदि अचे राति पोइ अलाए छा बिल्कुलु हक़ीक़त आहे बिस्मिल्लाह कयोसि बसि। To you, happy birthday to you, happy birthday dear Anwar, happy birthday to you। हाँ कल ही तक चंगी ना ना गिफ्ट तो दे तकलीफ है ना थे नहीं हाँ 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 ये चिंता फिरती है हाँ तव्हांखे पंहिंजे बचपन में यादि अची वञे शाम असां बि वेट था कयूं इंतज़ार था कयूं शाम जो अगर जे असां गिफ्ट माण्हू ॿुधाए करे ॾे त हिन में हेश गिफ्ट जो मज़ो कहिड़ो हूंदो। हथ न खोलियो असांखे मज़ो ईंदो ॿी ॻाल्हि हा इहा हक़ीक़त यार इच्छा है केक अंदर लगी तो हुनखे गिफ्ट जी नुक़सान थी थिए। वाह 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 सुठी ॻाल्हि आहे सुठी ॻाल्हि आहे निज़ाम में फेरा हेलो खुशाम दुआ है तव्हांजी साईं जन ॻाल्हाईंदा तव्हांखे अरे यार असां ॾाढो ई जेको आहे सो ख़ुशी सां हिकिड़ी सां इज़हार जे हिसाब सां तव्हांजे गिफ्ट खणी आयासीं। जी सर असां हाणे आई असां अचण वारा हुआसीं बसि दरअसल कम सां वियल हुआसीं न दोस्त जी बर्थडे दोस्त यादि कराई असांखे वाह वाह असांखे बि ख़बर आहे वाह 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 सर वाह 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 कुछ तो है बिन्नी सुमन में अरे जाए एक में भी ना ಎಲ್ಲ ನೊಂದು ಹೋತದ ये भाव के भी चेक करना इन्होंने क्या मोबाइल में बर पे आ दी टेलना जो की चेक करना स्टार्ट अपन लगे तो जो किन कलर होता ना 6 सुठी ना होती ना
दिल तव्हांखे पसंदि न सही ओ भुली वई ये आखिरी पैकेट बस ये आखिरी बस हैप्पी बर्थडे टू यू लाइक धीरे ना पागल ना है ये ना सवाल बस है का दमदार अंदर जय इंडिया पर दमदार हां हकीकत तव्हांखे कंहिं ज़माने में ॻाल्हि यादि शइ पर सुठी शइ हूंदी हा ज़माने में ॻाल्हि यादि वॾी क़ीमती शइ आहे हैप्पी बर्थडे टू यू कंहिं ज़माने में शइ जे लाइ मां रोईंदा हा रोईंदा हुयो तीअं थी रहंदी नहीं कर यार ये तव्हां गिफ्ट जी बेइज्जती था कयो ना यार खोले खोले पर पैक निकली हुई है केॾी ख़ुशी सां वठी आया तव्हां अरे ना में भी है अरे चाय यार लगे तो का नंढी क्या पर दमदार दमदार काथे सोने जी चेन त न चेन भी थी सके शइ सर सुठी आहे लॉकेट भी थी सके तो शइ सुठी आहे वाह राडो घड़ी भी थी सके थी सही मोहब्बत है प्यार साईं गिफ्ट अगर ॿुधाए ॾियूं त उहो फ़ाइदो कहिड़ो रहंदो थी सके तो सोचिए सोचो माथे लगे तो कहां भाई सेल्फी कर रहा है हां जगह ना थी हो नहीं मैं देनार में जो फोन देना केडी में गलत किसी है केड़ी में मिसी ड्रीम हां हेलो नहीं गिफ्ट खोले तो नहीं मानो स्टोर दे आज से मेरी बर्थडे है सही सही दवा बताया मुझे गिफ्ट भी खड़ी आया ना चाय खोले खोले तकलीफ जाऊं हां वाकई में नवेर का था दो मिनट वो दिनार की डबल लैपटॉप में कर बस लैपटॉप में कर दो उन्होंने मोबाइल वेस्ट होते हैं हां नवेर का बैलेंस आई कोन लाइए ये उल्टा पैसा आइंदा है जैसे बिना हां बचपन की चेन तुम्हारी यार लगे दिन में मुखे लगे तो सेल फोन में होगा शे का सुठी अपन बेहतरीन शइ आहे इहा। तव्हां नंढे हूंदे हिन जे लाइ रोईंदा हुयो त असांखे इहा शइ खपे वाह थी दी जगह खोले फटाकन जी मथो अचे थी मन फटाकन ता खोले तो सही वाह थी दी साईं खोले तो सही ओ मुझे तेरा खुशा कभी सही इने तो केतरो माल आने में टेकिंग थी है हैप्पी बर्थडे टू यू कौन तो नहीं क्या रे सरकार अंदर निशान दी भाई निशान दी निशान गिफ्ट के निशान दी ना खोलो 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 हाय मेरे बंद लग गया न तो कोनी चानी जाए तो दे लाइक चाहता हूं हैप्पी तो लगे तो लाके था अंदर मार्केट के फोन मान जो अंदाज तो यो थे निजाम यहां हेडफोन दई यहां वाच दई ठीक है यहां आराम पाई आके लगे बम न होगा नल्लो यो सेल बम सरे मांगे चाहतो लगे खबर तो इने में सोन जो लाकेट हो जो मता एदा से बताई ना ओ मेरा गरीब दोस्त समझो हैप्पी बर्थडे टू यू हैप्पी बर्थडे हाय सर खोलियो तो सही हैप्पी बर्थडे टू यू तां दिल की पसंद की शे हुई तां जेका
नंढेला रोई रोई करे वठंदा साईं साईं बचपन याद अची जे करे तव्हांजे लाइ साईं सियाले थे लेकिन क्यों खाइणी खाइणी आहे जी जी बिल्कुलु खाइणी आहे पकड़े करे तव्हांजे लाइ रोईंदा वीडियो ठाहियो हैप्पी बर्थडे टू यू हैप्पी बर्थडे टू यू केक के लेता हूं चयो साईं खाई करे ॾेखारियो सुठी आहे न अरे बस तक रही है अपने को लगा कि बंद कराया वाला वीडियो रिकॉर्डिंग कई तो मुझे ना एने भी तेरे कहा ना कि तुम मुझे खफो करा दो छे सुठी आहे के ज़माने में माण्हू खे या शइ मिलण लाइ यादि ई न हक़ीक़त आहे अरे ये लेने भी कुछ हो जी मुझे हेलन एक ही लतो है चुपड़ी ए मेड़ा ने चुपड़ी भी नडी था बाकी दे सही बात बिठोगे बात बिठोगे Happy birthday to you.